बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां आहियां मोहम्मद राशिद। अॼु के हिन वीडियो में पाण सिखंदासीं त फाइवर ते ऑनलाइन कमु करे पैसा कीअं कमाइजनि ऐं लो कॉम्पिटिशन कीवर्ड कीअं रिसर्च कजे ऐं इन सां गॾोगॾु इहो बि सिखंदासीं त फाइवर ते गिग कीअं ठाहिजे, उनखे रैंक कीअं कराइजे। फाइवर ते कमु करण लाइ सभ खां पहिरियां तव्हांखे हीअ fiverr.com वेबसाइट ओपन करणी आहे। फाइवर FIVERR.com। उन खां पोइ तव्हांखे जॉइन ते क्लिक करिणो आहे। जॉइन ते क्लिक करण सां तव्हां साम्हूं हीअ स्क्रीन अची वेंदी। हिते तव्हां हिनखे पंहिंजे गूगल अकाउंट सां कनेक्ट करे सघो था या फेसबुक अकाउंट सां बि कनेक्ट करे सघो था। कनेक्ट करण खां पोइ जॾहिं तव्हांजो अकाउंट ओपन थी वेंदो, खुली वेंदो, पोइ तव्हांखे पंहिंजी गिग तयारु करणी आहे। गिग तयारु करण लाइ तव्हां हिते गिग ते क्लिक कंदा। गिग ते क्लिक करण खां पोइ तव्हां साम्हूं हीअ क्रिएट अ न्यू गिग जो ऑप्शन मौजूदु हूंदो। जॾहिं तव्हां हिते क्रिएट अ न्यू गिग ते क्लिक कंदा, उन साम्हूं तव्हांजे साम्हूं हीउ हिकु फॉर्म ओपन थी वेंदो। हिन फॉर्म फिल करण जो तरीक़ेकार हीअ आहे। सभ खां पहिरियां असां रिसर्च जे प्रोसेस खे सिखंदासीं। उन जे लाइ असां हिते फाइवर जी वेबसाइट खे ओपन कयो आहे। हीउ मेन इंटरफेस आहे हुनजो। असां सभ खां पहिरियां हिते कीवर्ड रिसर्च कंदासीं। हाणे कीवर्ड तव्हांखे पंहिंजे हुन टॉपिक जे हिसाब सां मतिलबु हिते टाइप करिणो आहे। मिसाल जे तौर ते मां पंहिंजी फील्ड जे हिसाब सां को बि हिते कीवर्ड टाइप कंदुमि। वर्डप्रेस वेबसाइट डिज़ाइन मां हिते कीवर्ड टाइप कयां थो। खोड़ सारा सजेशन में अचनि पिया। हिन कीवर्ड में तक़रीबन 1,70,000 गिग्स आहिनि, यानी हिते कॉम्पिटिशन तमामु घणो आहे। न्यू सेलर हिते मतिलबु रैंक करणु मुश्किल आहे। उन करे वरी असां कुझु ॿियनि कीवर्ड्स खे हिते ॾिसंदासीं इन सां रिलेटेड, त जीअं असांखे लो कॉम्पिटिशन कीवर्ड मिली वञे। हिते सजेशन में खोड़ सारा असांखे नज़र अचनि पिया। असां हिकु हिकु करे सभिनी कीवर्ड्स खे चेक कंदासीं। प्रोफेशनल वर्डप्रेस ब्लॉग वेबसाइट डिज़ाइन, इनखे असां चेक था कयूं। इन में बि तक़रीबन 1,19,000 गिग्स ऑलरेडी मौजूदु आहिनि। वरी असां को ॿियो था ॾिसूं। वर्डप्रेस स्पीड ऑप्टिमाइज़ेशन, ही सभु सर्विसिस वर्डप्रेस सां रिलेटेड आहिनि। हिन में 29,000 आहिनि। इहो बि तमामु घणो आहे। असां तक़रीबन टारगेट कंदासीं 2,000 ऐं 5,000 जे विच में। वर्डप्रेस सर्च इंजन ऑप्टिमाइज़ेशन, फिक्स वर्डप्रेस सर्च इंजन ऑप्टिमाइज़ेशन इशूज़, इन में तक़रीबन 5,000 गिग्स आहिनि। चांसिस आहे त हिन में असां रैंक करे सघूं, पर असांजी कोशिशि हूंदी त असां कॉम्पिटिशन तमामु लो कॉम्पिटिशन कीवर्ड खे टारगेट कयूं। वर्डप्रेस इंस्टॉलेशन एंड डेमो अपलोड, इन में तक़रीबन 5,000 गिग्स ऑलरेडी मौजूदु आहिनि। वर्डप्रेस इंस्टॉलेशन, इंस्टॉल और कस्टमाइज वर्डप्रेस वेबसाइट, इन में तक़रीबन 48,000। कॉम्पिटिशन हिते बि घणो आहे। थीम फॉरेस्ट वर्डप्रेस थीम इंस्टॉलेशन, हिन में 1,700 गिग्स मौजूदु आहिनि, यानी हिन में कॉम्पिटिशन न हुअण जे बराबरि आहे। 1 लख खां असां 1,700 ते पहुता आहियूं। हाणे हीउ कीवर्ड बेस्ड आहे त असां हिन ते कमु करे पंहिंजे गिग खे रैंक कराए सघूं था आसानी सां। हाणे असां छा कंदासीं त हिते जेके टॉप ते इन में कीवर्ड ते जेके रिज़ल्ट अचनि पिया उन्हनि खे असां ओपन कंदासीं, सभिनी खे हिकु हिकु करे ॾिसूं त हिननि खे ऑर्डर मिलनि था। 2 ऑर्डर हिनखे क्यू में आहिनि, हिनखे 5 ऑर्डर क्यू में आहिनि, 1 ऑर्डर क्यू में आहे। यानी हिन कीवर्ड ते कम बि मिले थो ऐं प्लस में कॉम्पिटिशन बि तमामु घटि आहे। त इन कीवर्ड ते असां पंहिंजे गिग खे रैंक कराए कमु वठी सघूं था। हाणे असां हिकिड़ो फाइल खोलींदासीं, नोटपैड या MS वर्ड। इन में असां हिते इनखे कॉपी कंदासीं, टाइटल खे
ये ॻाल्हि ज़हन में रखणी आहे त टाइटल में कीवर्ड जो हुअणु लाज़मी आहे, मेन कीवर्ड जो। उनखां अलावा तव्हां ॿियूं शयूं हिन में ऐड करे सघो था। मिसाल जे तौर ते Team Forest WordPress theme installation in 1 hour. I will do. With your title खां पोइ टैग्स असां कॉम्पिटिटर्स खे फॉलो कंदासीं, ॾिसंदासीं त उहे कहिड़ियूं टैग्स यूज़ कनि था। असां हिन सभिनी टैग्स खे कॉपी कंदा वेंदासीं 1 by 1। हिन फाइल में ईंदासीं, हिते पेस्ट कंदासीं, इंटर प्रेस कयोसीं, हिते आयासीं। नेक्स्ट कॉम्पिटिटर जूं उहे बि कॉपी कंदासीं। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे सभिनी तक़रीबन चइनि कॉम्पिटिटर्स जूं जेके टॉप ते आहिनि उन्हनि सभिनी जूं गिग्स जूं जेके कीवर्ड्स आहिनि, टैग्स आहिनि, उहे कॉपी करे हिकु फाइल में सेव करणा आहिनि। हाणे असां पंहिंजे गिग जे लाइ टैग सिलेक्ट कंदासीं। उनजो तरीक़ो इहो आहे त तव्हां ॾिसो त जेके कीवर्ड्स यानी टैग्स जेके रिपीट पिया थियनि उन्हनि खे फॉलो कयो। असां पहिरियां हिन टैग्स खे अलॻि कंदासीं। हाणे असां ॾिसूं त कहिड़ी टैग जेका आहे उहा सभिनी गिग्स में रिपीट पई थिए। उनखे असां कॉपी करे मथे रखंदा वेंदासीं। इंस्टॉल वर्डप्रेस, इहो तक़रीबन रिपीट थिए पई। असांखे 5 टैग्स जेको आहे उहे ॻोल्हणियूं आहिनि। रिलेटेड टू टाइटल, मेन कीवर्ड, इंस्टॉल वर्डप्रेस, थीम फॉरेस्ट था लॻायूं बि, या भी रिपीटेड है। डेमो सेटअप, वर्डप्रेस इंस्टॉल या इंस्टॉल वर्डप्रेस लॻल आहे। कस्टमाइज वर्डप्रेस या सेटअप वर्डप्रेस, सेटअप वर्डप्रेस, हिकु 2 3 4 लॻी हिकिड़ो कीवर्ड ॼाण सां ई खुलिजे। वर्डप्रेस इंस्टॉल, 5 टैग्स जेके आहिनि असां उहे सिलेक्ट करे वरिता आहिनि। असां हाणे हिननि खे डिलीट था करे छॾियूं। उनखां पोइ आहे डिस्क्रिप्शन। हाणे डिस्क्रिप्शन में तव्हांखे ऑप्टिमाइज़ करे लिखणी आहे त जीअं रैंक थिए। हिन में कीवर्ड्स जो इस्तेमालु वधि खां वधि करिणो आहे ऐं इंतिहाई मतिलबु ध्यान सां लिखणी आहे त जीअं सभु कीवर्ड्स बि अचनि ऐं उनजो जेको आहे मक़सदु आहे उहो बि पूरो थिए। त जीअं हिकु त रैंक करे ऐं प्लस में क्लाइंट जेको आहे उहो बि मुतमिन थिए। उनजे लाइ साॻियो ई तरीक़ो वरी असां जीअं टैग्स खे कढियोसीं, ईअं डिस्क्रिप्शन खे बि असां ठाहींदासीं। हाणे तव्हांखे हिते फॉलो करिणो आहे कॉम्पिटिटर्स खे, जेके टॉप ते कॉम्पिटिटर्स आहिनि असां जेके ऑलरेडी कढी रखिया आहिनि। डिस्क्रिप्शन जेको आहे तव्हांखे कॉपी न आहे करणी, बल्कि उन मां तव्हांखे आइडिया वठिणो आहे जस्ट त कॉम्पिटिटर कीअं डिस्क्रिप्शन तयारु कई आहे। तव्हां बि अहिड़े ई तरीक़े सां डिस्क्रिप्शन तयारु करे सघो था। पर ध्यानु रहे त तव्हांखे कीवर्ड्स जो वधि खां वधि इस्तेमालु करिणो आहे प्रॉपर वे में। जीअं ॾिसो हिन कयो आहे वर्डप्रेस थीम हाईलाइट बि करे रखियो आहे बाक़ाइदा तरीक़े सां। थीम फॉरेस्ट थी वियो, थीम सेटअप आहे, डेमो कंटेंट आहे, सॼा कीवर्ड्स हिन जा इन में अचनि पिया। जेकॾहिं तव्हां हिन तरीक़े खे फॉलो कंदा त मतिलबु तव्हांखे गारंटी ॾियां थो त तव्हांजी गिग जेको आहे प्रॉपर तमामु जल्द जेको आहे रैंक कंदी, तव्हां फाइवर ते ऑनलाइन कमु करे सघंदा। जेकॾहिं तव्हांजो कोई बि सुवालु हुजे तव्हां उहो कमेंट बॉक्स में पुछी सघो था।